शाइन मन फ़कीर मां इकबाल मोहताज है मिस्कीन है फ़कीर आया। इकबाल तू मोहताज सब मोहताज आयूं तुझी कहिड़ी इल्तिजा चयो तो मुझी सिर्फ एक ही इल्तिजा है तू गनी अज़ हर दो आलम मन फ़कीर रोज़े माशर उज़र आए मन पज़ीर माशर जॾहिं मुंहिंजो हिकिड़ो ई उज़र आहे या अल्लाह उहो मुंहिंजो उज़र क़बूल कजां। उहो कहिड़ो आहे वर हिसाब अमरा ना गुज़ीर चए थो मुंहिंजो हिकिड़ो ई उज़र ऐं हिकिड़ी इल्तिजा इहा आहे त या अल्लाह पहिरें त मुंहिंजो हिसाब किताब ई न वठिजां। चए थो पहिरें त या अल्लाह मुंहिंजो हिसाब किताब ई न वठिजां ऐं पोइ जेकॾहिं हिसाब किताब वठणु ज़रूरी आहे त पोइ अज़ निगाहे मुस्तफ़ा पनाह बग़ीर रिसालत इमाम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे अॻियां मुझे जेका गुनाहनि जी जेका दफ़्तरी आहे उहा न खोलिजो ऐं शर्मसार आहियां यार रसूलुल्लाह खे कहिड़ो मुंहुं ॾेखारियो। अज़ीज़ान मोहतरम इक़बाल खे इन मर्तबे ते कंहिं आणियो ख़बर आहे पोइ उन जे वालिद मोहतरम जे उन्हनि लुड़कनि उन्हनि लफ़्ज़नि आणियो जिन लफ़्ज़नि में इहो बयानु थियो त इक़बाल ऐं पंहिंजे वालिद खे इक़बाल ऐं रसूलुल्लाह खे तुंहिंजे करे कहिड़ो मुंहुं ॾेखारियोसि। त इक़बाल बि पंहिंजी आख़िरी घड़ी ताईं इन शइ जो इक़रारी रहियो त नाम तू अज़ पिदरा मोहतम या रसूलुल्लाह तुंहिंजो नालो मूं पंहिंजे वालिद खां ई सिखियो आहे। त अज़ीज़ान मोहतरम अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त पहिरें तरबियत गाह आहे जेका उहा वालिदैन जी हंजी आहे। असां ऐं तव्हांजे मथां लाज़िम आहे त पंहिंजे वालिदैन खे रसूलुल्लाह जो इश्क़ सेखारियूं। अॼु खां ई पंहिंजी औलाद खे इहा सेखारियूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि रसूलुल्लाह खां बाद ॿियो को नबी कोन अचिणो आहे। हिन वक़्तु जेका सख़्तु ज़रूरत आहे उहो हिन उम्मत खे इहो ई पैगाम ॾियणो आहे त ताजदार ख़त्म नबूवत सभई चओ ज़िंदाबाद ताजदार ख़त्म नबूवत ताजदार ख़त्म नबूवत सभई हथ मथे करे बस ये आखिरी नारा हणाए करे जाए तो वठा ताजदार ख़त्म नबूवत ताजदार ख़त्म नबूवत ताजदार ख़त्म नबूवत ताजदार ख़त्म नबूवत ये नारो ईमान जो हिस्सो है। इन नारे का बगैर इंसान मोमिन ही नथो थी। मोमिन तो थियो इन नारे जो अगर ज़र्रे बराबर भी को इनकारी है इन नारे जे अंदर इन नज़रिए जे अंदर ज़र्रे बराबर जे हेर फेर जो जेकर वो नज़रियो रखे तो वो दुनिया जो बदतरीन काफिर है। जंग यमामे जे अंदर 1200 जेके सहाबी शहीद थिया वो सिर्फ इन नारे जी बका जे लाइ शहीद थिया। जंग यमामे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो दौर जे अंदर लड़ी वई हुई ऐं उन जंग यमामा उहा इस्लाम जी एडी वॾी जंग है जंहिं जंग जे शुरू थियण खां अॻु में सैयदना अबू बकर सिद्दीक़ इहो कानून ठाहियो हुयो त हाणे बदरी साहबी कंहिं बि जंग जे अंदर कोन वेंदा छो जो उहे बदर जे अंदर अल्लाह जे हबीब सां गॾु हुया। उहे हाणे ज़ईफ़ुल उमिरि आहिनि उहे हाणे असांजे लाइ असास आहिनि रसूलुल्लाह जा आसार आहिनि। पाण कंहिं बि जंग जे अंदर मोकिले करे उन्हनि खे शहीद नथा कराए सघूं। उहे पंहिंजे लाइ बहितरीन ऐं नायाब ऐं अनमोल असास आहिनि। लेकिन जॾहिं मुसलमा कज़्ज़ाब इहो दावा कयो त रसूलुल्लाह खां बाद ॿियो नबी अची सघे थो ऐं मां नबी आहियां माज़अल्लाह जॾहिं कूड़ो दावा कयो त हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐलान कयो त मूं कानून ठाहियो त बदरी साहबी केरु हाणे को जंग कोन विढ़ंदो लेकिन मां ख़लीफ़तुल मोमिनीन हुजण जे बावजूदि अॼु उन कानून खे टोड़ियां थो ऐं रसूलुल्लाह जी जेका ख़त्म नबूवत जो एॾो वॾो हसास मसइलो आहे जो उते बदरी साहबी हुजे या ग़ैर बदरी हुजे घरनि जे अंदर नंढो हुजे या वॾो हुजे जंग यमामा जे अंदर पहुची वञे ऐं पंहिंजे जाननि जो नज़रानो ॾेई करे रसूलुल्लाह जी ख़त्म नबूवत जो पहिरेदार बणे। अज़ीज़ान मोहतरम अॼु असां ऐं तव्हां खां जेका हमियत आहे उहा गैरत आहे अल्लाह ताला बरक़रार रखे। लेकिन हालात अॻे त इहे ॿुधंदा हुआसीं त ॿियनि सूबनि जा हालात ख़राब आहिनि लेकिन हाणे ताज़ो त हुन उमरकोट शहर जे अंदर हिकिड़े डॉक्टर कुमार शाह नवाज़ आहे उन बदतरीन काफ़िर रसूलुल्लाह जे मुतालिक़ ऐं शाइर इस्लाम जे मुतालिक़ एॾा नाज़िबा अल्फाज़ ऐं एॾा गुथा अल्फाज़ ऐं एॾियूं ग़लति पोस्टूं रखियूं आहिनि कि अज़ीज़ान मोहतरम हर आशिक़ पढ़ंदे ई अखियुनि मां नीर वहणु शुरू करे वठे। उहे ॿुधाइण जे क़ाबिल कोन्हे एॾा बदतरीन ऐं उन घटिया अल्फाज़ थिया आहिनि। ज़रूरु उन जे लाइ अल्लाह कंहिं न कंहिं ग़ाज़ी मुमताज़ क़ादरी खे पैदा कंदो। अल्लाह जे महबूब जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह ई खयो आहे ऐं अल्लाह खणंदो रहंदो। उहो ईअं न सम्झे त आउं महफ़ूज़ जॻह ते आहियां ऐं जेका रियासत उहा बि न सम्झे त उहो महफ़ूज़ हथनि जे अंदरि आहे। उन्हनि त उन
कोयटा के अंदर जेल के अंदर भी समझो है तो इन गुस्ताख के असां जेल के अंदर महफूज करे चलियो है। कुछ दिन का बाद में असां इनके कहीं न कहीं तरीके से बाहर मुल्क कढे करे महफूज जगह ते पहुंचाए छॾींदासीं। न अज़ीज़ान मोहतरम जॾहिं अल्लाह पंहिंजे महबूब की हिफ़ाज़त जो ज़िम्मो खणंदो आहे तो पोइ जेके मुहाफ़िज़ बीठल हूंदा आहिनि उन्हनि जे हथां उन्हनि खे वासिल जानम करे छॾींदो आहे। वो गाज़ी सईद खान सरहदी तव्हां ॾिठो वो जेल इंतज़ामिया जो फ़र्द हुयो, पुलिस जो फ़र्द हुयो। जीअं गाज़ी मुमताज़ कादरी सलमान तहज़ीर जो मुहाफ़िज़ हुयो तो अल्लाह रब्बुल आलमीन उनखे उन मुहाफ़िज़ जे हथां ई कैफ़र किरदार ताईं वासिल जानम ताईं पहुचाए छॾियो। ईअं ई अल्लाह उन सईद खान सरहदी के एॾी ईमानी गैरत अहमियत अदा कई जो हुन पंहिंजे दिलि जे अंदरि ख़्यालु आयो त हिकिड़ो गुस्ताख़ रसूल हुजे ऐं आउं मुहाफ़िज़ हुजणु ताईं खपे त इहो मुंहिंजी गोली जो निशानो बणिजे। पोइ उन करी ॾेखारियो उनखे वासिल जानम करी ॾेखारियो। अज़ीज़ान मोहतरम जॾहिं जॾहिं रसूलुल्लाह जी नामूस ते हमिलो थींदो आहे तो पोइ अल्लाह उन नामूस जो मुहाफ़िज़ आहे ऐं तासुब क़यामत मुहाफ़िज़ रहंदो। अल्लाह रब्बुल आलमीन मुस्लमाननि जे अंदरि हमियत और गैरत पैदा करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मीलाद सही माना में सम्झणु ऐं उन जे मथां अमल करणु, बिलख़ुसूस वालिदैन सां हुस्न सलूक ऐं पंहिंजे पाड़े जे अंदरि ठहियल मस्जिदनि खे आबाद करणु ऐं इन माशरे जे हर फ़र्द खे पंजगाना नमाज जी दौलत सां गॾोगॾु क़ुरान करीम पढ़णु सम्झणु उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैया इल्लल बलाग व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।